वाक़िया घाईंदालू अहम ख़बर है। खुशदार वेझो फिरोज़ाबाद के जाबलू इलाइक़े में अणॼातल शख़्स जो गोलियों लगल लाश ठाहियो आहे। बिल्कुल नाज़रीन, अवां खे आगाह कयूं पिया लाश जी सुञाणप नथी सघी आहे, जॾहिं त पुलिस पारां वाक़ई जी जांच कई पई वञे। खुशदार वेझो फिरोज़ाबाद जी जाबलू इलाइक़े में अणॼातल शख़्स जो गोलियों लगल लाश ठाहियो आहे, जॾहिं त लाश जी सुञाणप नथी सघी आहे। पुलिस वाक़े वारनि हंधि पहुची लाश खणाए अस्पताल मुंतक़िल कियो आहे। ख़बर ते पहुचूं पिया। खुशदार वेझो फिरोज़ाबाद जे जाबलू इलाइक़े में अणॼातल शख़्स जो लाश ठाहियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं कोयटा में आज़ाद बलोच खां। आज़ाद आगाह कजो। जी बिल्कुल बिशारत ही बलोचिस्तान के खुशदार वाले इलाके फिरोज़ाबाद जाबलू एरिया में एक अणॼातल शख़्स जो गोलियों लगल तशद्दुद लाश मिलो है। इतला मिलते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची कई लाश खणाए खुशदार अस्पताल मुंतक़िल करायो, जिते लाश की सुञाणप कई पई वञे। पुलिस राब्तो करण ते ॿुधायो आहे त इलाइक़े वासियुनि जे इतला ते पहुची करे लाश खणाए अस्पताल पहुचायो आहे, जिते लाश के नौजवान जे जिस्म में तशद्दुद ऐं गोलियों लगल आहिनि। जी मेहरबानी जी अपडेट करण लाइ।